असांजे पंहिंजो अमरनाथ बाज़ार हिकु ॿीहर नए व्लॉग सां गॾु उम्मीद आहे सभिनी जूं तबियतूं वग़ैरह ठीकु हूंदियूं। असां जेका केले जी गाॾी ॾिनी उन जा अॼु पैसा खणणा आहिनि टंडोलाह्यार मां। हाणे हमरा सां गॾु मां वञा थो, ॾिसूं हुतां केले जी जेका सुज़ुकी ॾिनी उन जा वग़ैरह पैसा वग़ैरह खणणा आहिनि। हाणे हलूं था टंडोलाह्यार लाइ, जेको थियो तव्हांखे ॾेखारे वेंदो। मूंसां गॾु रहजो इन व्लॉग में। टंडोलाह्यार में के तव्हां ॾिसी सघो था पोयां केले जूं गाॾियूं वग़ैरह बीठियूं आहिनि। हाणे असां हिते माल वग़ैरह ॾिनो हो, हाणे हितां जेके हूंदा पैसा वग़ैरह खणंदासीं, तव्हांखे ॾेखारियूं था हिते जो माहौल बि तव्हां ॾिसी। ॾाढी गर्मी आहे टंडोलाह्यार में, जेको असां वेठा आहियूं केले जी जेका मार्केट सॼिजे थी, असां उते हींअर मां अॻे न आयो आहियां, अॼु हिन मार्केट में पहिरें चकर आयो आहियां, जेको तव्हांखे ॾेखारियो आहे साम्हूं वग़ैरह केले वग़ैरह वारो कमु हले पियो। पर गर्मी ॾाढी आहे, त ॾिसूं था अॼु व्लॉग में छा थींदो छा न, छो त मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं। हिन व्लॉग में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे। कम त न थियो, चयूं तो सुभाणे थींदो इहो जेको हो असांजो पैसनि वारो कमु। हाणे असां हिते अची विया आहियूं, ॿिए हंधि जेके पोयां हिते बि गाॾियूं भरिजनि पियो। हाणे ॾिसूं था ॻोठ ॾे रवां दवा आहियूं, तो जेको थींदो तव्हांखे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। मूंसां गॾु रहिजो इन व्लॉग में आख़िर ताईं।
ते पुॼी विया आहियूं हींअर ही ॾिसी सघो था कहिड़ी मस्ती करे रहियो आहे। छा पियो करी ओए? छा थियो ही जेको आहे पंहिंजी अच्छी ही ॾिसी सघो था मां आयो वाड़ जी दवाई करण मुंहिंजो गंढे छॾियो ऐं मां वाची वियो आहियां वाड़े में। पटेल कहिड़ा हाल अथई? ख़ैर आहे तयार आहीं? केॾा में वञी वे कचारी करियूं आहे हाणे जीअं त असां पंहिंजे वाड़े ते अल्हम्दुलिल्लाह पुॼी विया आहियूं। हीउ जेको छोकिरे पाइम पे गंढियो ऐं हा तुंहिंजी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? सामान कंहिंजे लाइ वरितो अथई? यार ॾाढी ॾुखी ज़िंदगी आहे, कमाइण खां सवाइ न कुझु न आहे। नंढड़ो वेठो आहे यारो। छा थियो काका? छो? अॼु असां जेको चेक करायो वेंदो आहे माल, अॼु असां वाड़े ते उहे मेयूं 2 चेक करायूं आहिनि, 3 मेयूं चेक करायूं। अल्हम्दुलिल्लाह 2 मेयूं असांजूं जेके वाड़े में हुयूं से ही 2 बीठियूं आहिनि, से इहे ढुकियूं निकितियूं ऐं जेका हिकु हुई ओया परियां ॾिसी सघो था, ओया परियां जेका बीठी आहे इहा असांजी में ढुकी न निकिती। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि, असां यार ढुकी निकिरी वञे हा त भलो पर इहा में ढुकी न निकिती। ही 2 मेयूं असांजूं ढुकियूं आहिनि। हाणे ॾिसंदासीं इन में जो छा करिणो आहे छा न, उहो पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। फ़िलहालु त मां पंहिंजी उताक ते पुॼी वियो आहियां। काको चए थो त मुंहिंजो चई वियो आहे त माल वेंजारियो, हाणे वरी माल वेंजारींदा वग़ैरह। मूंखे थोरो कमकार आहे, मां उहो पंहिंजो करे फारिग वग़ैरह थी पोइ ॾिसंदुमि छा थिए थो छा न। बाक़ी हींअर शाम जो पहर थी वियो आहे, व्लॉग वग़ैरह पर असांजी एडिट करिणो आहे, व्लॉग वग़ैरह एडिट करे ऐं अपलोड कंदासीं। बसि मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में बि आख़िर ताईं, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अॼु जो जेको व्लॉग हो तव्हांखे ॾेखारियोसीं, जेको बि माहौलियात हुई जो वेठा घर बाबा चयो त TandoAllahyar वञ हमरा सां गॾु, जेको असां केलो ॾिनो हो, जेको तव्हांखे मूं उहे वीडियो वग़ैरह ॾेखारियूं आहिनि, उहे वीडियो त पोयां जेके तव्हां ॾिठियूं आहिनि अॻु में शुरू में, उहे आहिनि। असां वियासीं केले वारी मार्केट, जेको असां पैसनि लाइ वियासीं, जेके असांखे उहे न मिली सघिया अॼु, पोइ जो टाइम ॾिनल हो असां तव्हांखे ॾेखारियो उते जो जेको बि माहौलियात हुई, जेका बि ॻाल्हि हुई। ॿी ॻाल्हि त इहा त तव्हां हाणे मूंखे सपोर्ट कयो पिया, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। मुंहिंजा व्लॉग तव्हां दिलि सां ॾिसो पिया ऐं तव्हांजा व्यूज़ अचनि पिया ऐं लाइक तव्हांजा घटि पिया अचनि। महिरबानी करे जहिड़े हिसाब ते तव्हां व्यूज़ पिया ॾियो, अहिड़े हिसाब ते मूंखे लाइक ॾियो, तहिड़े हिसाब ते सपोर्ट कयो, तहिड़े हिसाब ते बाक़ी सब्सक्राइब तव्हांजा अचनि पिया। महिरबानियूं तव्हांजूं। हाणे छा कंदासीं, हिन व्लॉग खे हिते एंड कंदासीं। तेसीं ताईं ॾिजो मूंखे इजाज़त, मिलंदासीं हिकु ॿिए व्लॉग सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।